दोस्तों ड्रामा सीरियल दुलाब सां गॾोगॾु अॼु ॿियूं ख़ुशि ख़बरियूं बि तव्हां सां शेयर करण वारा आहियूं। दोस्तों अॼु जी अपडेट ज़बरदस्त थियण वारी आहे। अॼु जी अपडेट में तव्हांजे लाइ ख़ुशि ख़बरियूं आहिनि। दोस्तों पहिरियों त पंहिंजा वेरी ड्रामे जी कुझु अपडेट तव्हां सां शेयर कयूं। दोस्तों तमामु जल्द पंहिंजा वेरी ड्रामो शूट थियण वारो आहे, जंहिंजो डायरेक्टर खजू साहबु आहे, फरज़ंद मलिक खजू, जंहिं दुलाब डारा ड्रामे खे जेको आहे डायरेक्शन ॾिनी। मिठू जो किरदारु कयो, ज़हर ज़िंदगी में पीरू जो किरदारु कयो, उन जे डायरेक्शन में ड्रामो हुयो उहो बि। हाणे जेको ड्रामो अचण वारो आहे पंहिंजा वेरी उन जी डायरेक्शन में आहे, ऐं राइटर साॻियो ई आहे नूर ज़हूर साहबु। ज़हर ज़िंदगी बि ड्रामो उन लिखियो, दुलाब बि उन लिखियो, ऐं पंहिंजा वेरी ड्रामो बि उन लिखियो आहे। ऐं वेरियुनि जी वस्ती ड्रामो जेको हाजन थी वञे जो आहे उहो बि तमामु जल्द रमज़ान शरीफ़ खां पोइ, घणो करे रमज़ान शरीफ़ या उन खां पोइ जेको स्टार्ट कयो वेंदो उहो तयारु पियो आहे। होॾो जेको पाप नगर उहो बि तमामु जल्द हाणे स्टार्ट थियण वारो आहे, घणो करे ईद ते तव्हांखे तोहफ़ो ॾिनो वेंदो। ऐं दुलाब जा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। इन में शानवाद खान जो ढींगो ढेरी कयो वेंदो। कुझु किस्तनि जे अंदरि ई अंदरि पुलिस इन खे गिरफ़्तार कंदी ऐं इन जी ॾोहनि जी सज़ा इन खे मिलंदी जेका हीउ कंदो रहियो ऐं ॿियनि ग़रीबनि खे ज़लीलो ख़्वार कंदो रहियो। ऐं दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त हर एपिसोड हर वीडियो जो जेको आहे न अपडेट जेका असां ॾींदा आहियूं तव्हांखे, ऐं हर ड्रामे जी जेका अपडेट्स हूंदी आहे कम जी हूंदी आहे। इन जे करे तव्हांखे चवंदा आहियूं असांजे हिन यूट्यूब चैनल जी बेल आइकन खे आल तक कंदा कयो, सब्सक्राइब करे पोइ बेल आइकन खे यानी घंटी खे आल ते कंदा कयो, जीअं नोटिफिकेशन तव्हांखे मिले, न त हर अपडेट तव्हांखां मिस थी वेंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा असांजे हिन यूट्यूब चैनल खे, ऐं सुठा कमेंट कंदा। तव्हां कमेंट कंदा आहियो, तव्हांजूं वॾियूं महिरबानियूं।